इस्लाम के खिलाफ़ जेके साज़िशूं थियूं न, जेके छपियल भी आहिनि, जियां किताबूं मौजूद आहिनि न, कंहिं मुल्क जे जासूस इस्लामी दुनिया में छा छा कयो, उन जूं जेके छपियल शयूं मौजूद आहिनि, उन्हनि में जेके पॉलिसियूं आहिनि, उन्हनि में बाक़ाइदा 30-35 तरीक़ा हुआ त इस्लामी सल्तनत के ख़त्म कीअं करणो आहे या इंतशार कीअं बर्पा करणो आहे। उन जे अंदरि बाक़ाइदा ही नुक़्तो हुयो त अवाम खे उलमा खां बदज़न कयो वञे। ऐं हाणे छा आहे जो का बि हिक शइ खणी सभु उलमा जे ख़िलाफ़ कलाम शुरू करे ॾियण, उलमा खां जॾहिं दूर थी वेंदा त हाणे हिननि खे सम्झाइण वारो, हिननि खे दीन ॿुधाइण वारो, हिननि खे हक़ीक़त सम्झाइण वारो कोन मिलंदो, पोइ हिननि खे हाणे बेवकूफ़ बनाइण आसान थी वेंदो। मूं बाक़ाइदा अहिड़ा जेके माण्हू आहिनि न, जंहिं नुबूवत जी दावा कई, जीअं कादियानी कयो, या जंहिं मेहदी हुजण जी दावा कई, काफ़ी गुज़रिया आहिनि। मूं हिननि जी बायोग्राफी पढ़ी, छा हुआ, छा थिया, छा बणिया, काथे पहुता। तव्हां यकीन कयो, जंहिं ॾींहुं उन्हनि मेहदी हुजण जी दावा कई न, उन खां पहिरियां उन्हनि जेको कमु कयो उहो इहो ई कयो जो उलमा जे ख़िलाफ़ लिखणु शुरू कयूं, छो त उन्हनि खे इहा ख़बर आहे त जाहिल माण्हुनि खे बचाइण वारा इहे आलिम आहिनि। इन करे पहिरियां मां हिननि जे ज़हन में ज़हर भरे छॾिया इन जे बारे में, ऐं उन खां पोइ ई मां कुझु। हाणे तव्हां ॾिसो, अॼु जे ज़माने में तव्हांखे अॼु बि खोड़ सारा फितना नज़र ईंदा। तव्हांखे जेतिरा फितना नज़र अचनि था, तव्हां बाक़ाइदा लिटरली तव्हां उन्हनि जा नाला लिखो ऐं इन्हनि सभिनी जे विच में इहो मुश्तरका कमु ॾिसो जेको हींअर मां अर्ज़ु करे रहियो आहियां, जो उलमा जे ख़िलाफ़ कलाम करणु इहो उन्हनि में शामिल आहे या न आहे। ठीकु आहे न, इहो इन्हनि में लाज़मी तौरु शामिल हूंदो ऐं इन जे पोयां मक़सदु उहो ई हूंदो आहे जेसि ताईं इहो बैरियर न टोड़ींदासीं, अॻिते वञण जो रस्तो न मिलंदो।